अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। या दोस्तो, तव्हां दोस्तनि जो सहकार, तव्हां दोस्तनि जो प्यार, तव्हां दोस्तनि जी जेका हौसला अफ़ज़ाई आहे मुंहिंजे लाइ तमामु घणी आहे। ऐं तव्हां दोस्तनि जा लख थोरा लख एहसानात। जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं जेके दोस्त जन दोस्तनि हीउ जेको मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया, ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। उन दोस्तनि खे इहा बि मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त हिन नाचीज़ जो वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा करो। तव्हांजे दोस्तनि जी महिरबानीअ सां जेको मुंहिंजो चैनल आहे सत्तार काज़ी व्लॉग्स, उहो इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द जेको आहे मोनिटाइज़ थियण वारो आहे। त मां चाहियां थो त तव्हां दोस्तनि जो सहकार इहो जेको आहे हमेशह मूंसां गॾु रहे ऐं हमेशह तव्हां दोस्तनि जो साथ रहियो। त इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे जेको आहे सुठा व्लॉग ॾींदो रहंदुसि, सुठा जेको आहे न तव्हांखे वीडियो ॾींदो रहंदुसि इंशाअल्लाह। वर्दी में मुंहिंजी कोशिशि आहे। त दोस्तो, मां उमेदु कयां थो त अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं अवां दोस्तनि खे मां हिकिड़ी नंढी गुज़ारिश कंदो रहंदुसि त जेके असांजा दोस्त आहिनि, मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके गेम जा शौक़ीन आहिनि, जेको गेम खेॾणु चाहिनि था या गेम ॾिसणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ो असांजो दोस्त आहे अब्दुल रहमान चौहान जो हिकु यूट्यूब चैनल आहे। जेको जीअं तव्हांजो मूंसां प्यारु आहे, जीअं तव्हांजो मूंसां ख़ुलूस आहे, तीअं मां अवां दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदो रहंदुसि त असांजे हिन दोस्त जे लाइ, असांजे हिन पहिरीं प्यारे जे लाइ यूट्यूब चैनल आहे कैप्टन जे नाले सां। मां अव्हांखे उनजी लिंक बि पंहिंजे हिन वीडियो में शेयर कयां थो। ऐं उनखे जेको आहे उन दोस्त जो वीडियो जेको आहे अव्हां नाले सां सर्च करे उनखे सब्सक्राइब कयो। ऐं जेको आहे उते जेका गेम हलण वारी आहे, जेके गेमर जेके बि वीडियो हू अपलोड कंदो आहे, अव्हां दोस्त उनखे उन पूरे वीडियो खे अव्हां ॾिसो ऐं इंजॉय बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो। ऐं जेके दोस्त गेम सां जेको आहे दिलचस्पी रखण वारा दोस्त आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी बहितरीनु हीअ वीडियो साबित थींदी इंशाअल्लाह। उन्हनि में जा कुझु सिखी बि वठी सघंदा। ऐं उन्हनि दोस्तनि खे मां इहा चवंदो रहंदुसि त जेकॾहिं अव्हां हिन सां दिलचस्पी रखो बि था त उनजे जेको आहे यूट्यूब चैनल खे अव्हां नाले सां सर्च कयो। ऐं उनजी मां लिंक जेको आहे उनजो वीडियो बि अव्हां दोस्तनि सां मां शेयर कयां थो पियो। ऐं अव्हां दोस्त उनखे पहिरियां त वञी करे यूट्यूब ते हली उनखे सर्च कयो नाले सां। जीअं दोस्त मां अव्हांखे उहो सर्च करे ॾेखारियां थो पियो, इंशाअल्लाह मां उनखे पूरे वीडियो खे ॾिसी लाइक करे कमेंट कयो, शेयर बि कयो ऐं ग्रुप में शेयर कयो। दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं अचो दोस्तो त मां अव्हांखे उहो वीडियो जेको आहे ॾेखारियां त कीअं सर्च कबो ऐं कहिड़े जॻह ते सर्च थींदो, उहो वीडियो अव्हां दोस्तनि खे मां शेयर कयां। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदे टिणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। जीअं तव्हांजो मूंसां प्यारु आहे, ख़ुलूस आहे ऐं प्यार जेको रिश्तो आहे हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं इंशाअल्लाह जेको आहे न्यू वीडियो जे लाइ मां अव्हां दोस्तनि खे मां न्यू वीडियो ॾींदुसि इंशाअल्लाह। जेकॾहिं त दोस्तो वरी ॿीहर मिलूं था न्यू हिकिड़े नए वीडियो में। तेसीं ताईं अव्हां दोस्तनि जो सहकार प्यार वरी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो। ऐं न्यू वीडियो जे लाइ मां अव्हां दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कंदो रहंदुसि, जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो, मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ताईं जिदा नफ़ीदा, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंध, पाकिस्तान ज़िंदाबाद। वरी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।